أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته असां पहिरियां 10 ॾींहं हज जा उन्हनि ॾींहंनि जो में हली रहिया आहियूं ऐं इहे 10 ॾींहं सभ खां बेस्ट ॾींहं आहिनि साल जा। अल्लाह सुब्हानहु व तआला इन्हनि 10 ॾींहंनि में असांखे 10 ॾींहं ॾिना आहिनि त जीअं तव्हां को बि अमल कयो इन्हनि 10 ॾींहंनि में त उनजो जेको सवाबु आहे उहो इलाही दर्जा वधीक मिलंदो तव्हांखे। त सभ खां वधीक अमल अल्लाह सुब्हानहु व तआला खे कहिड़ो पसंदि आहे त जेके अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजे मथां शयूं फ़र्ज़ु कयूं आहिनि उन्हनि खे सही तरीक़े सां अदा करणु। जीअं मिसाल जे तौर ते निमाज़ आहे, निमाज़ अगरि तव्हां जमात सां पढ़ो था, कुझु देरि अॻु में वञी मस्जिद में वेहो था, टाइम ते पढ़ो था ऐं 5 वक़्त पढ़ो था, त इहे शयूं जेके आहिनि अल्लाह सुब्हानहु व तआला खे सभ खां वधीक पसंदि आहिनि। त इन खां पोइ तव्हां जेका बि नफ़ली इबादत आहे, जेका बि ॿी इबादत आहे, तव्हां क़ुर पढ़ो, तव्हां रोज़ो रखो, तव्हां ख़ैरात कयो, सदक़ा कयो, जेके बि शयूं आहिनि उहे बाद में आहिनि। त असांखे सभ खां पहिरियां इहो ख़्यालु रखणु घुरिजे त असांजी जेका निमाज़ आहे असां उहा टाइम ते पढ़णु घुरिजे। इहो मुंहिंजे लाइ बि आहे ऐं इहो तव्हांजे लाइ बि आहे। जेको तव्हांखे का शइ सुठी ॿुधाए थो सभ खां पहिरियां उहा शइ उनजे लाइ आहे, उनखां पोइ ॿियनि जे लाइ आहे। त इहा शइ रिमाइंडर आहे मुंहिंजे लाइ बि ऐं तव्हांजे लाइ बि त असांखे पंहिंजी निमाज़ जेका आहे उहा टाइम ते पढ़णु घुरिजे। ऐं हाणे हे जेके ॾींहं आहिनि इन में कोशिशि करे उहे अमल करणु घुरिजनि जंहिंमें अल्लाह सुब्हानहु व तआला असांखां ख़ुशि थिए। ईअं न आहे त असां नफ़ली इबादत जेका आहे उहा इलाही कयूं, तहजुद बि पढ़ूं, इशराक बि पढ़ूं, क़ुर बि पढ़ूं, पर असां इशा जी निमाज़ छॾे ॾियूं या फजर जी निमाज़ छॾे ॾियूं। न, अल्लाह सुब्हानहु व तआला खे उहे शयूं पसंदि आहिनि जेके अल्लाह सुब्हानहु व तआला फ़र्ज़ु कयूं। उनखां पोइ तव्हां नफ़ली इबादत जेतिरी बि कयो, जीअं सभ खां वधीक अमल इन्हनि ॾींहंनि में अल्लाह खे पसंदि आहे जेको हज ते थो वञे। अगरि तव्हां हज ते नथा वञी सघो त उनखां पोइ तव्हां जीअं अगरि निमाज़ देरि सां पिया पढ़ो या निमाज़ में तव्हां का निमाज़ क़ज़ा थी वई या निमाज़ जेका आहे उहा तव्हां सुस्ती था कयो निमाज़ में, त हिननि ॾींहंनि में तव्हां कोशिशि करे पंहिंजी निमाज़ इम्प्रूव कयो, उनखे टाइम ते पढ़ो ऐं उनखे जमात सां पढ़ण जी कोशिशि कयो। ऐं उनखां पोइ जेको आहे नफ़ली इबादत तव्हां जेका बि कयो, क़ुर पढ़ो, तहजुद पढ़ो, रोज़ो रखो, जेका बि शइ तव्हां कयो उहा अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे उनजो सभ खां वधीक इलाही अजर ॾींदो ॿियनि ॾींहंनि जे हिसाब सां। त हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम 2 दफ़ा अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ घुरी ऐं 2 दफ़ा अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जी दुआ जेका आहे उहा करेक्ट कई। हिकिड़ो दफ़ो अल्लाह सुब्हानहु व तआला खे चयईं त या अल्लाह तूं मूंखे त इमाम ठाहियो आहे, पर वमिन ज़ुर्रियती, अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो त उन्हनि खे न कंदुमि जेके ग़लति रस्ते ते हलण वारा आहिनि। उन्हनि भले तुंहिंजी औलाद हुजे पर जेके ग़लति रस्ते ते हलण वारा आहिनि उन्हनि जे लाइ मुंहिंजे लाइ गारंटी कोन्हे। उनखां पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त या अल्लाह मके वारनि खे अमन अता फरमा ऐं उन्हनि खे रिज़्क़ समा, हर क़िस्म जो फ्रूट, हर क़िस्म जो समा, हर क़िस्म जो रिज़्क़ अता फरमा। त अल्लाह सुब्हानहु व तआला खे चयो त इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त रिज़्क़ ऐं अमन अता फरमा जेके मुंहिंजे उहे ॿार आहिनि, उहे जेके मके वारा आहिनि जेके तुंहिंजी इबादत कनि ऐं आख़िरत ते ईमान आणनि। त अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो त न, मां उन्हनि खे बि ॾींदुमि जेके आख़िरत ते ईमान नथा आणनि, मूं ते ईमान नथा आणनि, आख़िरत ते यकीन नथा रखनि, मां उन्हनि खे बि थोरे अरसे लाइ ॾींदुमि, पर उनखां पोइ उन्हनि खे जहन्नम में जॾहिं मूं वटि ईंदा त उन्हनि खे जहन्नम में विझंदुसि। त हाणे 2 दफ़ा इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी ऐं 2 दफ़ा अल्लाह सुब्हानहु व तआला उन दुआ खे करेक्ट कयो। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर आहे त कहिड़ी दुआ जेका आहे उहा अल्लाह सुब्हानहु व तआला मुंहिंजी करेक्ट कई आहे। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम छा था चवनि, जॾहिं क़वाइद मतिलबु जॾहिं काबे जूं दीवारूं खणी रहिया हुया इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम, त उन वक़्तु इब्राहिम अलैहिस्सलाम जेका आहे उहा दुआ घुरियो व इज़ यरफ़उ इब्राहिम अल क़वाइद मिनल बैत व इस्माईल। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला जो घर उहे ठाहे रहिया हुया अल्लाह जे हुकुम सां ऐं उन जूं दीवारूं खणी रहिया हुया, त दुआ पिया घुरनि रब्बना तक़ब्बल मिन्ना, त या अल्लाह असांखां इहा शइ जेका आहे उहा क़बूल फरमा। त हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम इन खां पहिरियां जेके दुआऊं घुरियूं उन्हनि सभिनि में तव्हां नोट कयो हूंदो त इब्राहिम अलैहिस्सलाम चयो आहे रब्बी जअल हाज़ल बलद। त हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम चवनि था रब्बना, त इन में फ़र्क़ु छा आहे? रब्बी जॾहिं तव्हां चवंदा हो त उन में सिर्फ़ु तव्हां चवंदा हो ओ मुंहिंजा रब, मतिलबु मुंहिंजा रब सिर्फ़ु। जॾहिं तव्हां चओ था रब्बना त तव्हां चओ था असांजा रब। त हाणे हिते इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माईल अलैहिस्सलाम खे बि पाण सां गॾु मिलाइनि था रब्बना तक़ब्बल मिन्ना, पर इब्राहिम अलैहिस्सलाम खे त अल्लाह सुब्हानहु व तआला अॻु में ई क़बूल करे छॾियो, उन्हनि खे इमाम ठाहे छॾियईं, पर हाणे गॾु केरु आहे उन्हनि सां गॾु इस्माईल अलैहिस्सलाम आहे। त हाणे अल्लाह सुब्हानहु व तआला खां गॾिजी दुआ थो करे या अल्लाह असांजी इहा शइ क़बूल फरमा, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम, बेशक तूं ई ॿुधण वारो आहे ऐं तूं ई ॼाणण वारो आहे, सभु इल्मु तो वटि आहे ऐं बेशक तूं ई ॿुधण वारो आहे। उनखां पोइ रब्बना वजअलना मुस्लिमैन लक, त ए असांजा परवरदिगार, ए असां उहो असांजा रब
असांखे पंहिंजो कंप्लीट फर्मा बरदार ठाहे। मुस्लिम लॻ तूं असांखे पंहिंजो फर्मा बरदार ठाहे ऐं असांखे पंहिंजो कंप्लीट फर्मा बरदार ठाहे। ऐं उन खां पोइ वमिन ज़ुर्रियतिना उम्मत मुस्लिम तलक, असांखे त पंहिंजो फर्मा बरदार ठाहे पर वमिन ज़ुर्रियतिना ऐं असांजी औलाद मां, मिन ज़ुर्रियतिना। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त उन्हनि जी औलाद मां के अहिड़ा हूंदा जेके ग़लति रस्ते ते हूंदा, जेके मुशरिक हूंदा, जेके अलाह खे ऐं आख़िरत जे ॾींहं खे न मञींदा। पर हाणे तॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम चयो व मिन ज़ुर्रियत, ऐं मुंहिंजी औलाद मां उहे जेके यार तोखे ईमान आणनि, तो ते ईमान आणनि ऐं तो ते कनि, उन्हनि मां उहे अहिड़ी उम्मत ठाहे, उम्मत मुस्लिम तलक, उन मां अहिड़ो ग्रुप ठाहे, अहिड़ी उम्मत ठाहे जेका सिर्फ़ु तुंहिंजा अहकाम मञे ऐं जेका सिर्फ़ु तुंहिंजे अॻियां तुंहिंजी इबादत करे ऐं तुंहिंजा अहकाम मञे। त इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी दुआ उन्हनि जेका आहे उहा करेक्ट कई ऐं अल्लाह सुब्हानहू ताला खे चयूं त हाणे इस्माईल अलैहिस्सलाम खे पाण सां गॾु जेको आहे दुआ में शामिलु कयूं ऐं चयूं त इस्माईल अलैहिस्सलाम जेको आहे इहो ठीकु आहे, ॿिया जेके आहिनि उन्हनि जी गारंटी या रब तूं नथो ॾे, पर एटलीस्ट मूंखे इस्माईल अलैहिस्सलाम जी गारंटी ॾेई रब्बना मूंसां गॾु इस्माईल अलैहिस्सलाम आहे उहो बि। त उन खां पोइ मिन ज़ुर्रियत असांजी औलाद मां जेका उम्मत हिकिड़ो ग्रुप ठाहे, हिकिड़ो ग्रुप ॾे असांखे ऐं मुस्लिम हुजे जेको कंप्लीट जेको आहे तुंहिंजी फर्मा बरदारी करे ऐं तुंहिंजा अहकाम मञे। व अरिना मनासिकना व तुब अलैना, ऐं यार असांखे जेको आहे पंहिंजा जेके अहकाम आहिनि, पंहिंजा तुंहिंजा जेके अहकाम आहिनि, तुंहिंजा जेके अरकान आहिनि, तुंहिंजी जेके शयूं असां काबतुल्लाह त ठाहियूं था पर इनखे छा कयूं, इन जी इबादत कीअं कयूं, असांजे पंहिंजा अहकाम ॿुधाए त जीअं असां तुंहिंजी इबादत करे सघूं। असांखे तवाफ़ जे बारे में ॿुधाए, निमाज़ जे बारे में ॿुधाए। अगरि तव्हां मिसाल जे तौर ते का बि शइ जेका आहे उहा ठाहियो था, परफेक्ट ठाहियो था, अगरि उहा शइ ख़राब थी वञे या छा, त उनखे वरी तव्हां कीअं ठाहींदो। त हिते इब्राहिम अलैहिस्सलाम चवनि था या अल्लाह असां काबतुल्लाह त ठाहियूं था पर असांखे इहा ख़बर नाहे त असां काबे में कीअं इबादत कयूं। त इब्राहिम अलैहिस्सलाम चवनि था वारिना मनासिकना व तुब अलैना, ऐं असांखे जेको आहे इहे जेके अरकान आहिनि इहे असांखे ॿुधाए, असांखे का बि ख़बर न इहे शयूं असांखे ॿुधाए त असां कीअं कहिड़े नमूने इबादत कयूं। इन्नक अंत तवाबुर रहीम, ऐं तूं ई बेशक, इन्नक अंत बेशक तूं ई जेको आहे उहो तौबा खे क़बूल करणु, इनक तौबा खे क़बूल करण वारो ऐं तूं ई रहीम आहे। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम तौबा था घुरनि अल्लाह सुब्हानहू ताला खे। सभ खां पहिरियां तव्हां ॾिसो त इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ था घुरनि तॾहिं जॾहिं अल्लाह सुब्हानहू ताला जेको आहे उहो अमल था कनि दुनिया में, सभ खां बेस्ट अमल था कनि हिन दुनिया में, अल्लाह सुब्हानहू ताला जो घर था ठाहिनि। हाणे तव्हां ॾिसो, तव्हां अगरि मिसाल जे तौर ते तव्हां के इम्तिहान में वञो था, तव्हां को बि इम्तिहान ॾियो था, तव्हां सॼो साल नथा पढ़ो, आख़िरी ॾींहं ते तव्हां अची अल्लाह सुब्हानहू ताला घुरो या अल्लाह मुंहिंजी मदद फरमा, मुंहिंजी ग़ैब मां मदद फरमा, मूंखे पास कर, इहा दुआ घुरो था उन वक़्तु जॾहिं तव्हांखे ज़रूरत आहे। या तव्हां की तकलीफ़ में आहियो उन वक़्तु अल्लाह सुब्हानहू ताला खां दुआ था घुरो, माना तव्हांखे उन वक़्तु उन शइ जी ज़रूरत आहे, तव्हां दुआ था घुरो। पर बेस्ट टाइम जेको दुआ जो आहे उहो कहिड़ो आहे? सभ खां वधीक बेस्ट टाइम दुआ जो उहो आहे जॾहिं तव्हां अल्लाह जा अहकाम था मञो ऐं तव्हां सम्झो था त तव्हां अल्लाह जा अहकाम मञाइण ऐं अल्लाह सुब्हानहू ताला तव्हां सां राज़ी आहे। जीअं निमाज़ तव्हां पढ़ो था, तव्हां निमाज़ फ़र्ज़ु निमाज़ पढ़ी बसि था कयो, इहो बेस्ट टाइम आहे दुआ जो। जीअं तव्हां का ख़ैरात था कयो, सदको था कयो, उहो बेस्ट टाइम आहे दुआ जो। उन खां पोइ जीअं तव्हां हज था कयो, तवाफ़ था कयो, उहो बेस्ट आहे, सभ खां बहितरीनु टाइम आहे दुआ घुरण जो, त अल्लाह सुब्हानहू ताला तव्हां उहो अमल कयो था जंहिंसां अल्लाह सुब्हानहू ताला राज़ी थिए। हाणे हिते इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जे हुकुम सां काबतुल्लाह ठाहिनि था ऐं इहो जेको आहे बेस्ट टाइम आहे दुआ जो। उन वक़्तु दुआ जेका आहे उहा घुरनि था इस्माईल अलैहिस्सलाम सां गॾु। ऐं उन खां पोइ चवंदा इन आख़िर में इन्नक अंत तवाबुर रहीम, ऐं या अल्लाह तूं ई जेको आहे उहो तौबा क़बूल करण वारो आहे ऐं तूं माफ़ु कर ऐं तूं ई रहीम आहे। त हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम अहिड़ो कहिड़ो गुनाह कयो जो अल्लाह सुब्हान, जॾहिं तव्हां तौबा कंदा हो, जॾहिं तव्हां अस्तग़फिरुल्लाह चवंदा हो, जॾहिं तव्हां अल्लाह खां माफ़ी वठंदा हो, त तव्हांखे दिलि में हूंदो आहे, ज़हन में हूंदो आहे त मां हे गुनाह कयो आहे, इलाही गुनाहगार आहियां या अहिड़ा गुनाह कया आहिनि, तव्हां अस्तग़फिरुल्लाह चवंदा हो। पर इब्राहिम अलैहिस्सलाम कहिड़ी अहिड़ी शइ कई जो अल्लाह सुब्हानहू ताला खां तौबा थो करे। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम सभ खां बेस्ट कमु करे रहिया हुया, पर इब्राहिम अलैहिस्सलाम खे इहा ख़बर हुई त मूंखे थी सघे थो इन में मूंखां का ग़लती थी हुजे। जीअं तव्हां निमाज़ था पढ़ो, निमाज़ पढ़ंदा थी सघे थो वज़ू में तव्हां का ग़लती थी हुजे, निमाज़ था पढ़ो, निमाज़ में तव्हांजो ध्यानु जेको आहे बिज़नेस ॾे आहे, निमाज़ में तव्हांजो ध्यानु खाधे ॾे आहे, निमाज़ में तव्हांजो ध्यानु जेको आहे जॉब ॾे आहे, औलाद ॾे आहे, तव्हांजे अकाउंट ॾे आहे, ईअं थींदो आहे अक्सर। त तव्हां निमाज़ त पढ़ो था पर इहे जेके आहिनि ग़लतियूं आहिनि।
त इन खां पोइ निमाज़ पढ़ण खां पोइ तव्हां अल्लाह सुब्हानो व तआला खां माफ़ी था घुरो, या अल्लाह मूंखे माफ़ु कर, मां निमाज़ त पढ़ी पर मुंहिंजी निमाज़ में इलाही ग़लतियूं आहिनि, मूंखे माफ़ु कर। इलाही माण्हू चवंदा आहिनि मां कहिड़ो गुनाह कयो आहे जो मां ग़लती कयां। त हिते इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह सुब्हानो व तआला खां तौबा था घुरनि त या अल्लाह त मां इहो अमल त कयां थो पर थी सघे थो मूंखां कुझु शइ हेॾे होॾे थी वञे, या अल्लाह मूंखे माफ़ु कर, तूं ई गफ़ूर रहीम आहे, तूं ई तवाबुर रहीम आहे, तूं जेको आहे माफ़ु करण वारो आहे ऐं तूं मूंखे माफ़ु कर। त इहा शइ जेका आहे इब्राहिम अलैहिस्सलाम था चवनि अल्लाह सुब्हानो व तआला खे, ऐं जॾहिं उहो काबतुल्लाह ठाहे रहियो आहे। हाणे इन खां पोइ अल्लाह सुब्हानो व तआला जो को बि रिस्पॉन्स न आहे जॾहिं इहा दुआ इब्राहिम अलैहिस्सलाम घुरी, को बि रिस्पॉन्स न आहे। इन जो मक़सदु छा आहे त दुआ क़बूल थी वई। जॾहिं को बि रिस्पॉन्स, पहिरीं ॿ दुआऊं घुरियूं इब्राहिम अलैहिस्सलाम, अल्लाह सुब्हानो व तआला जो रिस्पॉन्स आयो, पर हाणे जॾहिं हिते दुआ घुरियऊं त अल्लाह अज़्ज़ व जल जो को बि रिस्पॉन्स न आयो, त इब्राहिम अलैहिस्सलाम इहा दुआ कंटिन्यू कई आहे। त अल्लाह सुब्हानो व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए त सुभाणे इन दुआ जो जेको अॻिते वारो हिसो आहे, ॿी आहे त रब्बना वबअस फ़ीहिम रसूलन मिनहुम, त इन जो मक़सदु छा आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम इहा दुआ घुरी, उन्हनि जो मक़सदु छा आहे, अल्लाह अज़्ज़ व जल असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बारक अल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल हकीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम।